खैर ता है अज परेशान पई नजर अची। आई अदी छा बुधाया मुझे मुड़स के त घर में आराम ही कोने सजो डी तो बाहर घूमे। इहा त खराब गाल जे भी। खराब आदत चो भेण खराब आदत। आई हाँ सच्ची आई मुझे मुड़स के भी एक खराब आदत थी। केड़ी भेण? वा इहा जो जिते भी वियांदो हो उते वेठो डंदन सा पे हथन जा न कटींदो हो। आई अदी त बारन जड़ियो खराब आदतू चे पियो। जी हाँ पर मु या आदत कढराए छडी। आई अदी ही आदत दी सवली त कान विंदी आहे। हाँ भेण पर मु पंहिंजे मुड़स जा सभई डंद कढराए छडिया। जबा केरा भा ये बाबा जल्दी कर यार मुझे टीवी ये रिकॉर्डिंग ते वञणो आहे भा। ओ केड़ो हां शुक्रवार जल्दी करो ऑफिस में। अञा आऊं ही अंदर कोन वियो आहे केरा जो वरी ट्रियो लेन में बाबा लेन में। अरे यार मुखे इंटरव्यू दियो असा के रिकॉर्डिंग ते वञणो आहे हिन के ऑफिस वञणो आहे तो खैर तक कर जल्दी आ ये बाबा जल्दी कर भा मन ही आसे हैं बा। वालेकुम सलाम। हाँ अबा बुद्धू अस्सलाम वालेकुम साईं। साईं मुझो नालो आहे फिलासफर प्रोफेसर नालो भी चंगो थम पर फिलहाल याद न थो अचे। खैर इन गाल के पोइ ॾिसूं था। साईं माण्हू चवंदा आहिनि त असांजा बिल तमामु घणा ईंदा आहिनि बिजलीअ जो हुजे फोन जो हुजे गैस जो हुजे पर मां सम्झां थो त अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। वीचारा तमामु सुठा माण्हू आहिनि ऐं उहे बिल मोकिलींदा आहिनि जेके मुनासिब हूंदा आहिनि। वॾे मज़े जी ॻाल्हि आहे मूंसां बि हिकिड़ो वाक़ियो अहिड़ो पेश आहे। हिकु ॾींहुं घर में वेठो हुजा दर अची के खुड़कायो ॾिसां त हुजे पोस्टमैन। बाबा छा आहे खोले ॾिठुमि त बाबा फोन जो बिल ऐं तमामु थोरो सिर्फ़ु ₹15.5। ॾाढो ख़ुशि थियुसि त एतिरो थोरो बिल वाह 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 वाह। पोइ बिल प्यारण खां पोइ यादि आयुमि त टेलीफोन त असां वटि आहे ई कान। हाँ इते वाह 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 भला भाग कीअं अथई? मुंहिंजो या तुंहिंजो? मुंहिंजो ॾिस मुंहिंजो। और देखा हाँ अल्लाह 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 छा थियो? अरे बाबा तुंहिंजो सितारो तो खतरनाक आहे बिगड़ियल आहे। हाँ साईं पोइ छा करणो पवंदो? ही ॾिस हिते कारो तिर आहे न इनखे हटाइण लाइ तोखे कारी में हणणी पवंदी। मां हुन ते अमल कंदुसि। कारी में? हो साईं कारी में जेतिरा त पैसा ई कोन्हनि मूं वटि साईं। कारी में एतिरा पैसा कोन अथई न साईं। त पोइ कारी बकरी हाण। बकरी? हाओ साईं बकरी बि सस्ती थोरी आहे। बकरी बि सस्ती कान्हे? हाँ साईं। अरे त पोइ कारी कुकड़ हाण। न साईं कारी कुकड़ जेतिरा पैसा कोन्हनि। अरे कुकड़ एतिरा पैसा बि कोन अथई न त पोइ भला ₹5 हाण। ₹5? भया तो ₹5 बि कोन हूंदा। निभागा जे ₹5 बि कोन अथई त पोइ तुंहिंजो इहो तिर हिते ई रहंदो। ये चऊं त को मूंखां बि उतर पियो लही वियो। छा थियो छा जो धमाको हो बबलू ये छा जो ठका हो? मामा बाबा तुमने बंदूक छुटी आई मुठ्ठे छोरा पो छा थियो जल्दी बुधाए। मामा सामने दादी बैठी आई मुठ्ठे से पर मां पर गोली दादी खाई गोली वनी भित में लगी। अब बापणे जो निशान तो सदाई गलत हुंदो आहे। छानलो तो से माफ कजो आमे तो तहां जी घर में वेही सका तो वे ये होटल को मुझे पी जो है या मेहरबानी 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 भा तो तहां शहर में नवा नवा आया हो। आओ जाओ इते है पर तू मुके परदेसी समझ। हाँ जब तो मुझे दादा बिल्कुल सही निकतो। तवा घर में केडी माल निकता? आओ और तकरीबन 9:30 लगे।
मुंहिंजो अंदाज़ो बि ठीकु निकितो। बिल्कुलु बिल्कुलु भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, अव्हां वटि के 100 रुपया हूंदा? छा कंदव? उधार जा खपनि। अरे भूक, आउं पाण इहो धंधो कंदो आहियां। फ़र्क़ु रुॻो एतिरो आहे त तूं टुवाल कुल्हे ते रखियो हली, आउं सूटेल बूटेल आहियां। केरु साईं? आऊं? हा तूं है? नालो छा भई? कंहिंजो साईं? मुंहिंजो? हा तुंहिंजो। खुदन ख़िदमत ख़्याली। तालीम? कंहिंजी साईं? मुंहिंजी? हा हा तुंहिंजी। घरेलू मैट्रिक। घरेलू मैट्रिक? कमु कहिड़ो ॼाणंदो आहीं? केरु साईं? आऊं? हा हा तूं। साईं कमु आऊं सभई ॼाणा, पर जंहिं कम में हथ थो विझां मिटी थियो वञे, अॻियां सोच रहा चट। त पोइ पगार घणी वठंदे? केरु साईं? आऊं? तूं न, आऊं आऊं। दिमाग़ ख़राब थियो अथई, तोखे त आऊं मुफ़्त में बि नौकर न रखां। सलाम वालेकुम। ॾिठई कहिड़ी भली फिल्म हुई यार, कॉमेडियन ॾाढो भलो हा? पर अजायो थुल्हो हो, सफ़ा तो जहिड़ो। तूं त हा ईअं पियो करी ॼण त तो फिल्म ई कान ॾिठी। पर यार ॿुध त अरशद अञा कोन आयो आहे यार। वो रात वयो भी तो देर सां हो। भाया थो त राति घर अचण ई कोन ॾिनो अथसि भाॼाईअ। न यार अहिड़ो बि मुरीद कोन्हे, घर में रोब अथसि। हाँ रोब हुनजो छा हूंदो? ए रोब त असां ताज़ो धक्का छा भला? हाँ यार राति को धक्का, पर घर जो नगर कोन्हे। असां तो घर में ॾाढो रोब आहे ॿियो। सलाम वालेकुम। बारे छो संगत के पे याद कया? बा खाई पी ठाया घुरायो गाणी। अब असां त खाई पी ठाहियूं, हाणे तुंहिंजे लाइ घुरायूं था पुलिस। छो भला? नाराज़गी आहे? नाराज़गी यार असां सम्झो में तूं ईंदे ई कोन। छो छो कोन ईंदुसि? संगत असां सां बाल सम्झो त रात देर सां घर वियो ते भाॼाई नाराज़ थींदी, लॻे थो त झेड़ो बि वॾो थियो हूंदो। झेड़ो झेड़ो त कॾहिं कॾहिं थींदो आहे, बाक़ी मुंहिंजो घर में रोब आहे। जॾहिं बि झेड़ो थींदो आहे न, पलंग हेठों लिकी वेंदो आहे। राति फिल्म ॾिठी थी न? हाँ आस्ते 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 लिकंदो वियुसि घर। घरवारी ॾिठो थोरो झेड़ो थियो, थोरो वरी बि फ़ाइदो मूंखे थियो। उहो कीअं? उहो बननि त उहे कढाइणा। अरे खमीसो है जा सुनाने में जा सुमारे वो तो ये मेरे भोग पे का ये खुशचाक तंगा वाला खैर। हाँ हाँ ठीक का। अरे तो के उधार कहीं दे शर्म कर दो अच्छे। ए शर्म तो खेतन गुर जाए तेरा जो मुंह जड़े कंकले के उधार पैसा ना दई। अरे कंकलो आई या शाहूकार मुखे मुझा डोकड़ा जे वापस खपन। गाल बुधी जे डोकड़ा मोटा न ध्यान छा कंदी? टमाट एड़ी हंदो सही जो वनी जा खैर। तो मुके टमाटर न दे। ॿियो टमाटर न दे मुके। हाओ भला केड़े पासे न दे? या मुते छड न तू मुंह अग्या कर पो ॾिसो किथे की द्वारा टमाटर। गाल बुधी हाँ जे पासे मुंह सोची आहे उन पासे न लगी तो समझ तो वाला पैसा खत्म। अरे या मुखे भी खबर है तो केड़े पासे सोचियो है। तो हण हाँ हणाई हाँ
अरे निभागा मुझे पासे थोड़ी सोची हुई गाल कर यार ॾाढो नाज़ुक वक़्तु अची वियो आहे कंहिं ते एतबार नथो करे सघिजे एतबार तो घरवारी भी काल दी करे पई हां बिल्कुल सही तो ज़बानो ॾाढो बेईमान हाँ यार हाँ सच तो चई अरे वो असारो नो कर रमू हां केतरे दफ़ा सरको दा हली हुंदो वफादारो हां असारो सोनो लाकेट चोरी करे हले वियो सोनो लाकेट भला घणी रक़म जो हुयो कड़ी रकम यार मुखे खबर काने मां भी बियानो घणी वाह 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 बा समझा तो त ही हुजे न हुजे शहनशाह अकबर जे ज़माने जो आहे तंहिंखां पोइ थी हुमायूं बादशाह वटि आयो आहे उन खां घुमंदो फिरंदो पोइ आयो आहे शहनशाह सूर्य जे हथ में हाई उन जंग कई जंग में अची हिन वरी हिते खड़को कयो हिन जो टाइम बि सम्झा थो त 200 साल क़ब्ल मसीह जो आहे वाह 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 200 साल क़ब्ल मसीह जो आहे काल वठी आई आहियां बाज़ार मां इन खां बि वधीक सुठा पिया आहिनि अच्छा हुजई पैसो न त ॿिया बि वठी अचां पैसा पैसा जाम हींअर बैंक में अप्लाई कयो आहे लोन जे लाइ झटि थो मिले पैसा ई पैसा हाणे गोड़ न कर घणो मूंखे देरि पई थिए अव्हांखे त रोज़ देरि पई थिए तोबा 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 न कंदी कर असांजे साम्हूं एॾी वॾी तोबा तोबा हाणे चङो चङो छा पिया ॻोल्हियो चश्मो अलाए किथे विसारियो सम्झ में नथो अचे फिलासफर साहब तव्हांजे अखियुनि ते चश्मो पियो आहे ओह वेरी सॉरी माय गुडनेस छा थी वियो पर वरी छा पिया ॻोल्हियो लाइटर अलाए किथे रखियुमि सम्झ में नथो अचे तव्हांजे हथ में छा आहे अगेन वेरी सॉरी वेरी सॉरी चङो हाणे मूंखे देरि पई थिए ऑफिस मां थी सघे थो शाम देरि सां घर अचां तूं ख़्यालु न कजे चङो 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 हा चङो गुड बाय हाणे खिरड़ी गुड बाय कंदी Good bye, good bye. ओके गुड बाय फिलासफर साहब वरी एतिरो जल्दी अची वियो घर Oh my goodness, my God. बेगम समझ में नथो अचे वियुसि पे ऑफिस ऐं अची निकितुसि घर वॾी का फिलासफी आहे ॿियो